बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम बैक। मंठार अहमद JST BPS 14 2018 IB टेस्ट पास। त मुंहिंजो दोस्त अजीज़ हो, असांजो टॉपिक हले पियो त अददनि जो मकानी मुल्ह मालूम करणु। हाणे गुज़िरियल जेका उनवान जी टॉपिक हुई उनमें असीं मकानी मुल्ह जी इंट्रोडक्शन सम्झियासीं, उनजो तारीफ़ कयोसीं। हाणे अददनि जी असां मकानी मुल्ह मालूम करणु सिखंदासीं। हाणे हिकु जेको असां वटि अंडरलाइन थियल अदद आहे उनजो असीं मुल्ह मालूम कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल हिते हाणे असीं हिक जो प्लेस वैल्यू मालूम कंदासीं, मकानी मुल्ह। हाणे छा कंदासीं असां हिन खे हिन तरफ़ खां जोड़ कंदासीं, एका ॾहका सौ हज़ार। हाणे छा आहे, एका ॾहका सौ हज़ार, हीअ हिकु जेका आहे हज़ार जी जॻह ते आहे। त इन जी वैल्यू छा लिखंदासीं असां, इन जी वैल्यू लिखंदासीं 1 in 1000 or 1000। ठीकु आहे, माना हिकु हज़ार में प्लेस वैल्यू छा थींदो इन जो 1000। अहिड़ी तरीक़े सां हाणे हिकु हज़ार में 1000। हाणे हिन अदद जो वरी मालूम कंदासीं। हिन अदद में छा आहे त हिन अदद में 7 जे हेठो अंडरलाइंड आहे, असां अंडरलाइंड अदद जी प्लेस वैल्यू मालूम कंदासीं। हाणे हिन खे जोड़ कंदासीं त एका ॾहका सौ हज़ार 10,000 100,000 मिलियन। हाणे हीअ जेका 7 आहे इहो मिलियन ते आहे, त हिन ते लिखंदासीं 7 in मिलियन और यानी 7 मिलियन। ठीक है, माना 7 मिलियन में 7 लाख 7 मिलियन। ठीक है, चलो हाणे हिते हिन में हिन अंडरलाइन 5 थियल आहे, 5 जो प्लेस वैल्यू मालूम कंदासीं। 5 जो प्लेस वैल्यू कीअं मालूम कंदा, हिन खे जोड़ कंदासीं, एका ॾहका सौ हज़ार 10,000, एका ॾहका सौ हज़ार 10,000। त हिते छा आहे, हिन लिखंदासीं हिन खे 5 in 10,000 और हाणे 5 माना 10,000 आहिनि, त घणा थींदा, हीअ थींदा 50,000 50,000। 5 in 10,000 और 50,000 सिंधी में थींदो 5 10,000 में 5 10,000 में थी वेंदो 50,000। ठीक, अचो नेक्स्ट टॉपिक ते। हिकु टॉपिक आहे त हिन में वरी हिकु जो अंडरलाइन हिकु थियल आहे, इन जो प्लेस वैल्यू मालूम कंदासीं, एका ॾहका सौ हज़ार 10,000, एका ॾहका सौ हज़ार 10,000। त हिते 1 बि छा में आहे, हिते लिखंदासीं 1 in 10,000 और ये छा घणा थींदा 10,000। 1 in 10,000 और 10,000 माना हिकु 10,000 में 10,000, हिकु 10,000 में, इनके 10 भी लिखबो आहे, पर आम किताबनि में इन जे लाइ 10,000 ईंदो आहे। तव्हां नुक़्ता नबे जो को इशू कान्हे, ईंदोसि मसलो न। हिकु 10,000 में घणा थींदो मुल्ह इन जो 10,000। ठीक है, हाणे इन तरतीब सां
हीअ तव्हांखे मां ओरली करे थो ॾियां। हे 5 एका ॾहका हिन जी 8 जी मालूम कंदासीं। एका ॾहका 100, 8 जो जेको आहे प्लेस वैल्यू आहे उहो छा आहे 1800 और 800, माना 8 सवन में 800। ठीकु आहे। वरी हेठि अचो, हीअ आहे 2 एक जी जाइ ते हाणे 2 इन यूनिट्स आर 2, 2 एका 2 जीअं चवंदा आहियूं, 2 एका में 2। हाणे हिते हीअ 9 ॾिसो, 1 ॾहका 100 1000 10,000, हीअ 100,000। हीअ छा आहे एका ॾहका 100 1000 10,000 100,000। हाणे हिन खे मां कयां थो पियो वरी, इहो थींदो 900,000। इहे थींदा 9 इन 100,000, HUNDRED 100,000, THOUSAND 100,000। हीअ जॻह थोरी आहे, मादर त कयां थो, इन जे लाइ राइटिंग थोरी हल्की बीहे थी बीहे, उमेद त दिलि में न कंदो। हाणे 9 इन 100,000 आर हे थी वेंदो 900,000। अॻु में असीं 9 लख हिन खे पढ़ंदासीं, एका ॾहका 100 1000 10,000 लख। पर हाणे जेका जदीद मैथमेटिक्स में, न्यू मॉडर्न मैथमेटिक्स में लख ख़तमु थी विया, इन जे करे हाणे असीं हिन खे पढ़ंदासीं एका ॾहका 100 1000 10,000 100,000, माना 900,000। हिन में थींदा अंगनि में, हिन खे सिंधी में लिखंदासीं 900,000 में ये थींदो 900,000। 900,000 यादि कयो, जेतिरा बि हिन खां पाए हेॾूं वारा डिजिट आहिनि, इहे सभु ज़ीरो में अची वेंदा। 9 100 में लिखियो आहे, बाक़ी 3 जो बि ॿुड़ी, 2 जो बि ॿुड़ी, 8 जो बि ॿुड़ी, 3 जो बि ॿुड़ी ऐं हिन 3 जो ॿुड़ी। ऐं उमेद आहे तव्हांखे हीअ टॉपिक सम्झ में अची वेंदो। ऐं कुझु मां इन हवाले सां कुझु सम्स तव्हांखे ॾींदुसि, उते लिंक हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में, उहे तव्हां हल करे, व्हाट्सअप बि नंबर ॾींदुसि, उन में तव्हां उते हल करे उन व्हाट्सअप नंबर ते मोकिलियो, त जीअं मां चेक कयां त मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में अचनि था या कोन, या का बि तव्हांखे क्वेश्चन हुजे त उन व्हाट्सअप नंबर ते जेका मां उते शेयर कंदुसि, तव्हां मूंसां उते पुछा करे सघो था पिया। अलाह हाफ़िज़। वरी नए टॉपिक सां इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं। जेकॾहिं मूंखे इहा हिसाब सम्झ में अचनि था त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु करियो बेल आइकन खे। महिरबानी। वरी इंशाअल्लाह नेक्स्ट टॉपिक सां हल थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।